बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो, इमरान ख़ान जेका ही सियासत करे पियो, लॉन्ग मार्च करे पियो, तव्हां ॾिसो हिकिड़े पासे सैलाब आयल अवाम जेको आहे परेशान आहे ऐं 3 सूबा उन में जेको आहे अफेक्टेड आहिनि ऐं इमरान ख़ान खे अवाम सां का दिलचस्पी कोन्हे, हुनखे ज़ाती मफ़ादात आहिनि। लॉन्ग मार्च बि उन ज़ाती मफ़ादनि जे पोयां आहे, हुनखे अवाम सां का दिलचस्पी न आहे। ऐं अवामी लीडर अगरि आहे त वो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब आहे। तव्हां पाण ॾिसो त हू कीअं जेको आहे जीअं जॾहिं खां ई सैलाब आयो उन खां पोइ हू कीअं कमु कनि पिया ऐं हू पंहिंजो जेको आहे पहिरें ॾींहं खां मतिलबु उन्हनि जी कोशिशूं जारी आहिनि त हू जेको आहे पंहिंजो फ्लड अफेक्टेड खे जेको जेतिरो रिलीफ पहुचाए सघनि पहुचाई। ऐं इमरान ख़ान जो हुन में को किरदारु न आहे। इमरान ख़ान जो जेको बि आहे उहो पंहिंजे हुन जे ज़ाती मफ़ादनि जे पोयां आहे ऐं हुनखे का आवाम सां दिलचस्पी न आहे। ऐं हुन पाणी पोइ ॾींहंनि में चयो त मतिलबु चेयरमैन साहब पहिरें ॾींहं ते चयो त बाबा ही सिलेक्टेड वज़ीर आज़म आहे, हाणे पाण इहा शइ एडमिट करे थो त आउं सिलेक्टेड आहियां। त हू सिलेक्टेड आहे ऐं सिलेक्टेड ई रहंदो, हू अवामी नुमाइंदो न आहे, न को उहो अवामी नुमाइंदो थी थो सघे। उन खां अलावा हींअर जाम नवाज़ अली तालके में बि जेको डिज़ास्टर आयो उन सॼे सिंध सांगड़ खे मुतासिर कयो, तमामु घणो जाम नवाज़ अली मुतासिर कयो। उन हवाले सां पाणी नेकाली जे हवाले सां, राशन जे हवाले सां, हितां जे माण्हुनि जी जेका ख़िदमत थिए उन हवाले सां तव्हां कीअं था ॾिसो त केतिरो हींअर पाणी तव्हांजे तालके में निकिरी चुको आहे, माण्हुनि खे केतिरो रिलीफ मिलियो आहे? सो काफ़ी सारो रिलीफ मिलियो आहे ताकि जाम नवाज़ अली जी आवाम खे, ज़िले सांगड़ जी आवाम खे, ऐं उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तवसुस सां मिलियो आहे। ऐं उन में बि जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं ई कोशिशूं आहिनि वधि में वधि, ऐं ॿिए कंहिं त को रिलीफ न आहे ॾिनो त जेको थियो पाकिस्तान पीपल्स पार्टी जेतिरो ई थियो आहे। ऐं जेतिरो रिलीफ ॾेई सघिया आहिनि राशन जी सूरत में हुजे, टेंट्स जी सूरत में हुजे, उन्हनि ॾिनो आहे। ऐं पंहिंजो पाणी वधि में वधि निकितो आहे ऐं अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॾिसो त हींअर कणकूं पोखिजी चुकियूं आहिनि, कुझु एरियाज़ अञा बि आहिनि जिन में अञा बि पाणी बीठो आहे ऐं अफेक्टेड एरियाज़ आहिनि। बाक़ी घणो भाङे जाम नवाज़ अली में काफ़ी एरियाज़ मां पाणी निकिरी वियो आहे, उते फ़सुल लॻी चुका आहिनि। बाक़ी उते नुक़सानु त थियो आहे, इहो हिकिड़ो कुदरती आफ़त हुई, अलाह साईं पंहिंजो रहम करे। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी वधि में वधि कोशिशि कई आहे त जेतिरो उहो आवाम खे रिलीफ ॾेई सघनि उन्हनि रिलीफ ॾियण जी कोशिशि कई आहे ऐं उन्हनि रिलीफ ॾिनो आहे। ऐं हींअर बि जेको कोशिशि कनि पिया ऐं घर माट करे वेठा कोन्हनि ऐं इंशाअल्लाह वधि में कोशिशि कई, बिल्कुलु रिलीफ जो कमु हले पियो। ऐं हींअर जीअं सर्दियूं शुरू थियूं आहिनि त ग़रीबनि खे जेके माण्हू अफेक्टेड आहिनि उन्हनि खे ब्लैंकेट्स ॾिना पिया वञनि ऐं उन्हनि खे पंहिंजो जेको आहे राशन बि ॾिनो पियो वञे। ऐं ॾिसो न तव्हां हींअर ही जेको हिकिड़ो अहिड़ा हालात आहिनि जो हिन में हर माण्हू अफेक्टेड आहे, त तव्हां कोशिशि वधि में वधि पूरे में पूरी कई आहे कि बाबा हर माण्हू ताईं रसाई थी सघे। पर लाज़मी उन में एतिरा माण्हू अफेक्टेड आहिनि, एतिरी तादाद में अफेक्टेड आहिनि, कुझु माण्हू रहिजी बि विया हूंदा। ऐं लाज़मी ॻाल्हि आहे उनखे गवर्नमेंट हर माण्हू खे त नथी पूरे पई सघे, पर उन खां पोइ बि सिंध गवर्नमेंट वधि में वधि कोशिशि कई आहे त जीअं हू हर एरिया में वञे ऐं हर माण्हू ताईं रसाई करे ऐं हर माण्हू जी जेको आहे पंहिंजो अफेक्टेड खे जेको उनखे पंहिंजो जेको फुलफिल करे सघे, उनजी पंहिंजो जेका डिमांड आहे, मिसाल तौर ते राशन खपे थो, टेंट खपे थो, त वधि में वधि हुननि कोशिशि कई आहे।